जनी सौदे सच जो वखर विहायो, वखरो लहमुल बुशरा जो उन्हनि लाइ आयो, उनखे लालन लंघायो सांधारो समुंड जो। शहंशाह लतीफ़ हिते फसाहत ऐं बलागत जो शाहकार नमूनो पेश करे थो। चए थो त जेके पंहिंजी अछी सची ज़िंदगी गुज़ारीनि था, इंसाफ़ सां रहनि था, हक़ सच कनि था, अल्लाह खे राज़ी रखनि था, मख़लूक सां मोहबत कनि था, उन लाइ ख़ुशख़बरी, दुनिया में बि उन लाइ ख़ुशख़बरी, आख़िरत में उन लाइ ख़ुशख़बरी। अल्लाह ताला सूरह यूनुस जे अंदरि फरमाए थो न, लहुमुल बुशरा फिल हयात दुनिया व फिल आख़िरत। मतिलबु त जेके सच जो सौदो कनि था, उन्हनि लाइ दुनिया ऐं आख़िरत में